नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट ऐं भरपासे वारे इलाइक़नि में नकली बिज हुअण जे करे आबादगारनि खे कापारी धक, आबादगार सख़्त परेशान। आबादगारनि जी डीसी खां मुतालबो कयो वियो त नकली बिज वेकिरो करण वारनि ते एक्शन खयो वञे। इन हवाले खां वीडियो लिंक ते मौजूद है अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल बलोच। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं कंदकोट में, जिते आबादगारनि जो नुक़सानु थियो आहे नकली बिज हुअण जे करे। वधीक हितां जा जेका आहिनि माना आबादगार मौजूद आहिनि उन्हनि खां मालूम कयूं था त उनजो छा चवणु आहे। साईं, हे हिन साल जी ॻाल्हि न आहे, ॿियों साल खां वठी हिते जेकी ज़रई नकली दवाउनि वारा ऐं नकली बिज हलाइण वारी माफ़िया एॾी त जेका सो उहा ताक़तवर थी वई आहे जो डीसी साहब बि अखियूं ॿूटियूं वेठो आहे। असां गुज़ारिश था कयूं डीसी साहब, अॻे साल बि जेका सो गुज़िरियल साल बि सारियूं तबाह थी वियूं ऐं कणकां बि तव्हां ॾिठियूं जेका सो गैर मयारी दवाउनि जे करे कणकां बि सही न थियूं। ऐं हाणे जेका सो किरोना जे करे अॻे ई अवाम जेका सो परेशान आहे ऐं हालिया ई नकली दवाऊं ऐं नकली बिजनि जे करे वापारी जेके वीचारा किसान आहिनि उन्हनि जे मथनि ते हथ अची विया आहिनि। ऐं तव्हां ॼाणियो था इन ॻाल्हियुनि खे बख़ूबी त हितो जा हारी वीचारा मिसकीन मारू अहिड़ा कर्ज़ खणी करे पोखूं कंदा आहिनि त हाणे उहे खाइण पीअण त वॾी ॻाल्हि आहे, उहे कर्ज़ कीअं ॾींदा, पंहिंजा मासूम ॿार कीअं पढ़ाईंदा। असां डीसी साहब खे गुज़ारिश था कयूं, ख़ुदारा इहा जेकी नकली बिज विकिणंदड़ ऐं जेका सो नकली दवाऊं विकिणंदड़ जेकी माफ़िया आहे इन्हनि लाइ अखियूं खोलियो, उन्हनि खे कोर्ट जे कटहरे में छिकियो, उन्हनि सां जेका सो एहतिसाब कयो, न त ॿी सूरत में अनक़रीब जेका सो असां पंहिंजे अज़ाले जे लाइ DCO जे लाइ एहतिजाज कंदासीं त DCO जो ख़ामोश वारो किरदारु DCO साहब ते सवालिया निशान आहे त हू असांजे ज़िले जो वॾो आहे, असांजे मारूड़नि जे लाइ कुझु न कुझु करे ऐं जेको नुक़सानु थियो आहे ख़ुदारा उनजो अज़ाला कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त इन्हनि नकली बिज जे वेकिरो करण वारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जानी जोनसाल बलोच, अवामी न्यूज़ कंदकोट। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।